नाज़रीन असां हिन वक़्तु मलिर प्रेस क्लब ते मौजूद आहियूं जेको 8 ॾींहं गुज़रण बावजूद कातल जे ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो आहे। अचो त हितां हिन जे इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हायूं, वधीक हिन जो छा चवणु आहे। असां सैयद गुलाम शाह जेलानी जेको बेगुनाह मारिजी वियो इन जे करे एहतिजाज कयो आहे ऐं वरी साईं पीर अयूब जान ऐं मंसूर जान इन ॿिन्ही बेगुनाह जेको सो क़तल कयो आहे। इन करे असीं इंसाफ़ लाइ ॿाहिरि निकिरी आया आहियूं। ग़रीब माण्हू असीं वरी उन जे घर तां अगरि रोड तां मटियूं था त ॻोठा वारनि ते गोलियूं हलाए थो ऐं उनखे चवे थो त बाबा जेको बि अॻु मारियो था उनखे बि मारे छॾींदोसि। ॻोठ ते दहशत गर्दी करे रहियो आहे। रेंजर्स वारा आहिनि, फौजी जेके बि आहिनि, असांजी दरख़्वास्त क़बूल कनि ऐं इनखे इंसाफ़ खपे। अयूब जान मंसूर जान खे गिरफ़्तार करीन, असांखे इंसाफ़ खपे। हज़रत अली जो औलाद आहे, जंहिंखे न मञियो उहो पंहिंजे पीउ माउ खे बि कोन मञींदो। आवाज़ नथो निकिरे, बेॾो आहे। हीअ उतां खां फरार थी आयो आहे, बैकूं फोड़े, पुलिस वारा बि मारी ऐं ॿार भॼाए हिते आयो आहे। ऐं पिया पीउ हिनखे पनाह ॾेई हिते हवेली बनाए वठनि। असांजो पहिरियां बि छोकिरो मोह आहे, हीअ ॿियो बि साईं मोह आहे। इन कातिल केरु आहे? मंसूर हिनखे जान चवणु गुनाह आहे। मंसूर पीर मंसूर, ॿियो अयूब जान चवणु हिनखे गुनाह आहे। ॿियो अयूब, इहे ॿई कातिल आहिनि असांजा। हैदराबादी पठान कॉलोनी सम्झो वेही हाणे असां ते बंदूक खणी बीठा आहिनि। असांजो नौजवान छोकिरो सैयद जेको हज़रत अलीअ जो औलाद, उनखे बि ज़ालिम न सुञातो, उहो असांखे कीअं सुञाणंदो। इनखे असांजो अर्ज़ु आहे, महिरबानी करे असां ग़रीबनि जो इंसाफ़ कयो वञे ऐं इनखे क़तल कयो ऐं पुलिस बि इन मिली वञे। असांजो एफआईआर बि कोन थी कटे, बेक़ानून असांजे मथां एफआईआर कढी आहे। हिते सभु ॻोठ वारा गॾिजी करे मेड़ाको करे आया आहियूं। असांजो सैयद मुर्शिद जंहिंजा सना सना बचा हुआ उन ते इल्ज़ाम लॻाए करे इन पीर मंसूर जान ऐं अयूब जान इनखे क़तल कयो वियो आहे। हाणे जॾहिं बि असीं थाणे ते विया आहियूं, असांजी हरगिज़ कॾहिं बि न ॿुधी वई आहे। इन खां अॻु में हिकिड़ो नौजवान शहीद थियो हो, उन जे बारे में बि असां रोड बंदि कयो, तॾहिं एफआईआर थियो ऐं तॾहिं उन जो असांखे लाश मिलियो। ऐं हिन दफ़ा बि वरी बि असां सां ईअं ई थियो आहे जो उन शाह साहब खे शहीद कंदे 24 घंटा थी विया। उन खां बाद असांखे मजबूरन रोड ते निकिरणो पियो, असांखे रोड बंदि करिणो पियो। हाणे इन जे करे हाणे अॼु असीं हिन प्रेस क्लब ते आया आहियूं। अगरि 24 घंटे में साईं गुलाम शाह जो कातिल न गिरफ़्तार थियो त असांखे मजबूरन नेशनल हाईवे दोबारा लॉक करिणो पवंदो ऐं मजबूरन असांखे सिर्फ़ु मंसूर जान ऐं अयूब जान। असांजी गवर्नमेंट सां गुज़ारिश आहे त ई शालतीफ़ ताणो असांजी का कोन ॿुधे। इन खे 7 खां 8 ॾींहं थी विया आहिनि, असांजो हरगिज़ नथो ॿुधे। कातिल उते ई पंहिंजे घर में वेठो आहे। असांजे ॻोठ वारो जेको रस्ते तां मटे थो उन ते बि बंदूकूं खणी बीह रहे थो, उन ते बि दहशतगर्द आहे। इनखे पकड़ियो, इनखे सज़ा ॾियो, नाते मजबूरन असांखे वॾे में वॾो क़दम खणणो पवंदो। असांखे ॿई रोड ब्लॉक करणा पवंदा। खां 9 ॾींहं गुज़री चुको आहे जेको असांखे मरहूम गुलाम शाह जो कातिल अञा पंहिंजे घर में वेठो आहे। अञा असांखे इंसाफ़ न पियो मिलियो वञे ऐं शाह लतीफ़ थाणू उहो भरपूर जेको सो पीर मंसूर जान जे तावन में आहे। जेको सो असांखे को बि इंसाफ़ ग़रीबनि खे न पियो मिली सघे। असां ग़रीब माण्हू आहियूं, काॾे वञूं ऐं जेकॾहिं असांखे पंहिंजे प्यारे जो लाश बि न पियो मिलियो, उन हवाले सां बि असां रोड बंदि कयो, तॾहिं असांखे लाश मिलियो। पोइ भाउ जो लाश असां तलसीम कयो ऐं मुंहिंजो जेको भाउ सां गॾु जेको गुलाम शाह खे उन सां माना गुलाम शाह खे क़तल कयो ऐं हाणे असांजो भतीजो हिन वक़्तु बंदि आहे जेल में ऐं असां सां को बि अहिड़ो तावन न पियो कयो वञे। असां ग़रीबनि जो सॾु केर बि न पियो सुणे ऐं वज़ीर आला सिंध, चीफ जस्टिस ऐं जेको सो जी रेंजर्स, उन सां असांजी गुज़ारिश आहे त असां ग़रीबनि जो सॾु सुणे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। तादाद में हिते पीर सरंदी रवासी ॻोठ जा जोकिया बिरादरी जा माण्हू प्लस में सईद बिरादरी जा माण्हू हज़ारनि जे तइदाद में हिते स्टेट मलिर गुलशन हदीद प्रेस क्लब मलिर ते अची पहुता आहिनि। हिन जो इहो ई मुतालबो आहे त फौरी तौर पीर जान सरंदी ऐं पीर अयूब खे गिरफ़्तार कयो वञे ऐं ॿी सूरत में असां सख़्तु एहतिजाज कयो वेंदासीं। जेको नेशनल हाईवे लिंक रोड गॾा पारो ऐं प्लस में ठट्टो कराची वेंदड़ मुकमल रोड ब्लॉक कयो वेंदो। कैमरामैन सलेमान शाह सां गॾु मुश्ताक अबोल, बे न्यूज़, मलिर, कराची।